नहमदुहु व नुसल्ली व नुसल्लिमु अला रसूलिहिल करीम। तालीमुल इस्लाम जो सिलसिलो उन सिलसिले में अल्हम्दुलिल्लाह अल्लाह रब्बुल आलमीन जे बारे में जेके अक़ाइद हुआ उहे अक्सर अल्हम्दुलिल्लाह पूरा थिया। हाणे ऐं आमनतु बिल्लाहि व मलाइकतिही, अल्लाह ताला जा मलाइका ऐं फ़रिश्ता उन्हनि जे बारे में मुसलमान खे कहिड़ा अक़ीदा रखणु घुरिजनि। हिकिड़ो त इहो त फ़रिश्ता जेके आहिनि अल्लाह पाक जी मख़लूक़ आहे ऐं नूर मां अल्लाह ताला उन्हनि खे पैदा कयो आहे। असांजे नज़रुनि खां ग़ाइब आहिनि, मर्द या औरत न आहिनि ऐं उन्हनि जे अंदरि तवालुद व तनासुल जो सिलसिलो कोन हलंदो आहे, यानी उन्हनि जे अंदरि उन्हनि जो को औलाद कोन थींदो आहे, माउ पीउ कोन थींदो आहे। अल्लाह पाक जी नाफ़रमानी ऐं गुनाह कोन करे सघंदा आहिनि, मासूम हूंदा आहिनि ऐं जिन कमनि ते अल्लाह पाक हिननि खे मुक़ररु कयो हूंदो आहे उहे कम कंदा रहंदा आहिनि। हिननि खे अल्लाह ताला मुक़ररु कयो हूंदो आहे फ़रिश्तनि खे, अल्लाह पाक हिन निज़ाम खे फ़रिश्तनि सां हलाए पियो, सभु तमामु निज़ाम। पर अल्लाह पाक जे निज़ाम में यानी अल्लाह पाक पंहिंजे हिन काइनात जे निज़ाम खे ईअं रखियो आहे जीअं दुनिया जो को बादशाह पंहिंजो निज़ाम ठाहे थो। पर अल्लाह पाक जे क़ानून में निज़ाम में ऐं बादशाह जे निज़ाम में टे फ़र्क़ आहिनि। हिकिड़ो फ़र्क़ु इहो आहे त बादशाह जेको हूंदो आहे पंहिंजे अमले जो, वज़ीरनि जो, मुशीरनि जो, अहिड़े तरीक़े सां जेके बि अमलो यानी कमु करण वारा आहिनि, ऑफिसर वग़ैरह सभु जेको अमलो आहे बादशाह उन्हनि जो मुहताज हूंदो आहे। बादशाह उन्हनि खां सवाइ जेको आहे मुल्क नथो हलाए सघे, अकेलो बादशाह नथो हलाए सघे। पर अल्लाह पाक जेके फ़रिश्ता मुक़ररु कया आहिनि अल्लाह ताला उन्हनि जो मुहताज कोन्हे। अल्लाह पाक पंहिंजे इरादे सां सभु कुझु करे सघे थो, फ़रिश्तनि जो अल्लाह मुहताज कोन्हे। ॿी ॻाल्हि इहा आहे त जेॾी महिल बादशाह को उहिदो कंहिंखे सुपुर्द कंदो आहे, मसलन कंहिंखे अल्लाह कंहिंखे बादशाह काज़ी बनायो या कंहिंखे जेको आहे सो गवर्नर बनाई, कंहिंखे जेको सिपह सालार बनाई, फ़ौज जो वॾो बनाई वग़ैरह वग़ैरह, त पोइ यानी हू हुनखे सुपुर्द करे हुनजे हवाले इख़्तियारात करे छॾींदो आहे। पोइ हू जेॾी महिल उन्हनि पंहिंजनि इख़्तियारात खे इस्तेमालु कंदो आहे उहो माण्हू, त उन बादशाह खे ख़बर बि कान हूंदी आहे केॾी महिल त उहो काज़ी छा पियो करे, फ़लाणे शहर जो काज़ी कहिड़ा कहिड़ा फ़ैसिला करे पियो, बादशाह खे ख़बर कान हूंदी आहे। अहिड़े लेकिन अल्लाह रब्बुल आलमीन जेके फ़रिश्ता मुक़ररु कया आहिनि उहे जेके कम कनि पिया, मसलन अल्लाह रब्बुल आलमीन हज़रत इज़राईल अलैहिस्सलाम खे मलकुल मौत खे कंहिं माण्हूअ जो रूह कब्ज़ करण जे लाइ मोकिलियो आहे। हाणे जेतिरा रूह कब्ज़ थियनि पिया पूरी दुनिया में, उन हर माण्हूअ जो इल्मु अल्लाह पाक खे आहे त हिन वक़्तु हिन जो रूह कब्ज़ थिए पियो। पर बादशाह खे इहा ख़बर कान्हे त मुंहिंजा जेको वज़ीर आहिनि, अमीर आहिनि, छा पिया कनि, उनजी तफ़सीलात हुनखे ख़बर कान्हे। इहो ॿियो फ़र्क़ु आहे त बादशाह खे इल्मु कोन हूंदो आहे पंहिंजे अमले जो त उहे छा पिया कनि, पर अल्लाह रब्बुल आलमीन खे सॼो इल्मु हूंदो आहे। हिकिड़ी ज़री पुर्ज़ी शइ अल्लाह पाक जे इल्म में हूंदी आहे, का बि शइ अल्लाह खां लिकल कान्हे। टियों फ़र्क़ु इहो आहे त बादशाह जेॾी महिल को कमु हुनजे सुपुर्द कंदो आहे, अमले जे या कंहिं यानी ऑफिसर जे सुपुर्द कंदो आहे, त पोइ हू हुनखे इख़्तियार ॾेई छॾींदो आहे, भई तूं पंहिंजी मर्ज़ीअ सां हिन खे कम खे हलाए। मसलन हिकिड़ो काज़ी आहे, हिकिड़ो जज आहे, उन जज जा हिकिड़ा इख़्तियारात बादशाह रखिया आहिनि त हिनखे ही इख़्तियारात मिलंदा। हाणे हू पंहिंजी मर्ज़ीअ सां उहे इख़्तियारात इस्तेमालु कंदो। ओॾी महिल जेॾी महिल हू को फ़ैसिलो करे पियो, ओॾी महिल हुनखे बादशाह जे इरादे जी ज़रूरत कान्हे। बादशाह हिकिड़ो दफ़ो हुनखे कमु सुपुर्द करे छॾियो सो करे छॾियो। हाणे हू जेके फ़ैसिला कंदो उहो पंहिंजी मर्ज़ीअ सां कंदो। पर अल्लाह रब्बुल आलमीन फ़रिश्तनि जे हवाले जेके कम कया, मसलन इहो ई फ़र्ज़ु करियो त मसलन जान कब्ज़ करणु या रोज़ी पहुचाइण जो कमु अल्लाह रब्बुल आलमीन जेको आहे मीकाईल अलैहिस्सलाम जे सुपुर्द कयो। पर इन जो मतिलबु इहो कोन्हे त अल्लाह सुपुर्द करे हुनखे जेको आहे सो बाइख़्तियार बनाए छॾियो। हाणे जेॾी महिल हू चाहींदो, जंहिंखे चाहींदो उनखे रोज़ी पहुचाईंदो न, जंहिंखे चाहींदो जीअं चाहींदो उनजो रूह कब्ज़ कंदो न, बल्कि हू जेॾी महिल वेहे थो उन माण्हूअ जो रूह कब्ज़ करणु, जंहिंजे लाइ अल्लाह ताला ई उनखे मोकिलियो आहे, त हू अल्लाह जे इरादे खां सवाइ हुनजो रूह नथो कढी सघे फ़रिश्तो। पोइ अल्लाह खे त सॼी ख़बर आहे
त काइनात में छा पियो थिए। हाणे उहो माण्हू जंहिंजो रूह कढण जो अलाह पाक इरादो फ़रमाए छॾियो, इहो फ़रिश्तो जेॾी महिल उन वटि अची वेहे थो ऐं उन जो रूह कढण जो इरादो करे थो, त उन खां पोइ अलाह पाक इरादो फ़रमाए थो त हा हाणे हिन जो रूह कब्ज़ थिए। जेॾी महिल अलाह पाक इरादो फ़रमाए थो त पोइ उन जो रूह कब्ज़ थींदो, जेकॾहिं अलाह ताला इरादो कोन फ़रमाईंदो त उन जो रूह कब्ज़ कोन थींदो। माना उहो फ़रिश्तो जेको आहे उहो बा इख़्तियार कोन थो थी वञे त पंहिंजी मर्ज़ीअ सां जेको करे, जीअं दुनिया जो जेको आहे सो यानी हाकिम या दुनिया जी हुकूमत कंहिंखे को उहिदो ॾेई उनखे बा इख़्तियार बनाए थी छॾे, पोइ पंहिंजे इख़्तियार खे इस्तेमालु करे हू कमु करे थो, पर फ़रिश्तो ईअं कोन थो करे सघे। इहे टे वॾा अहम फ़र्क़ आहिनि जेके अल्लाह रब्बुल आलमीन जे निज़ाम जा, फ़रिश्तनि जे निज़ाम जा ऐं आम बादशाह जे निज़ाम जा आहिनि। बहरहाल त अल्लाह रब्बुल आलमीन ही फ़रिश्ता पैदा कया आहिनि। इन में जेको आहे सो फ़रिश्ता केतिरा आहिनि इहा अल्लाह पाक खां सवाइ ॿिए कंहिंखे ख़बर कान्हे, पर इहा ख़बर आहे त फ़रिश्ता जेको तमामु घणा आहिनि ऐं उन्हनि में 4 फ़रिश्ता मुक़रब आहिनि जेके वधीक अल्लाह पाक वटि अफ़ज़ल आहिनि। हिकिड़ो जिब्राईल अलैहिस्सलाम, हज़रत जिब्राईल अलैहिस्सलाम, इसराफ़ील अलैहिस्सलाम, मीकाईल अलैहिस्सलाम ऐं हज़रत इज़राईल अलैहिस्सलाम या मलकुल मौत। अहिड़े तरीक़े सां जेको आहे सो इन्हनि मुक़रर फ़रिश्तनि खां अलावा ॿिया जेके फ़रिश्ता आहिनि उहे बि पाण में कुझु फ़ज़ीलत रखनि था, को कंहिंखां ज़्यादा मुक़रब आहे, को घटि मुक़रब आहे। फ़रिश्ता जेके आहिनि उहे सभु कम अल्लाह पाक आसमाननि ऐं ज़मीन जे में बेशुमार फ़रिश्तनि खे बेशुमार कम ॾिना आहिनि ऐं आसमान ऐं ज़मीन जा सभु इंतिज़ामात अल्लाह ताला फ़रिश्तनि जे हवाले कया आहिनि, पर जेका तफ़सील मूं पहिरीं अर्ज़ु कई ईअं। ऐं फ़रिश्ता तमामु इंतिज़ाम अल्लाह पाक जे हुक्म जे मुताबिक़ जेको थो कनि था। वरी हज़रत जिब्राईल अलैहिस्सलाम अल्लाह रब्बुल आलमीन उन्हनि खे किताब यानी पैगम्बरनि ते किताब नाज़िल करणु ऐं अल्लाह ताला जा अहकाम उन्हनि ताईं पहुचाइणु इन जे लाइ मोकिलियो आहे। कॾहिं कॾहिं अल्लाह ताला हज़रत जिब्राईल अलैहिस्सलाम खे नबियनि जी मदद जे लाइ ऐं अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दुश्मननि सां विढ़ण जे लाइ बि मोकिलींदो आहे। ऐं कॾहिं अल्लाह रब्बुल आलमीन पंहिंजे नाफ़रमान बंदनि ते अज़ाब नाज़िल करण जे लाइ बि हज़रत जिब्राईल अलैहिस्सलाम खे मोकिलींदो आहे। मीकाईल अलैहिस्सलाम खे अल्लाह ताला मख़लूक़ जी रोज़ीअ ते मुक़ररु कयो आहे ऐं बारिश ते। अहिड़े तरीक़े सां बेशुमार फ़रिश्ता उन्हनि जे मातहत में आहिनि, हू अकेला कोन्हनि, हुननि जो हू त यानी उन्हनि जे मातहतीअ में तमामु घणा फ़रिश्ता अल्लाह लॻाया आहिनि। अहिड़े तरीक़े सां के फ़रिश्ता अहिड़ा आहिनि जेके ककरनि जे निज़ाम ते मुक़ररु आहिनि, हवाउनि जे निज़ाम ते मुक़ररु आहिनि, के दरियाहनि तलाहनि ऐं नहरुनि ते मुक़ररु आहिनि ऐं उनजो हुकुम अल्लाह जे हुकुम जे मुताबिक़ जीअं मूं तफ़सील बयानु कई इन जे मुताबिक़। इसराफ़ील अलैहिस्सलाम क़यामत जहिड़ी सूर फूकींदा। हज़रत इज़राईल अलैहिस्सलाम मख़लूक़ जी जान कढण ते मुक़ररु आहिनि ऐं उन्हनि जे मातहतीअ में अल्लाह जे केतिरा फ़रिश्ता आहिनि, अकेला कोन्हनि, तमामु वॾो अमलो आहे हज़रत इज़राईल अलैहिस्सलाम वटि, जंहिंसां गॾु हू माण्हुनि जी जान कब्ज़ कनि था। नेक बंदनि जी जान कढण जे लाइ अलॻि फ़रिश्ता आहिनि ऐं बुरनि माण्हुनि जी जान कढण जे लाइ अलॻि फ़रिश्ता आहिनि। अहिड़े तरीक़े सां हर इंसान सां गॾु 2 फ़रिश्ता आहिनि, जेके हिकिड़ो फ़रिश्तो हुनजी नेकी लिखे थो जेको साॼे कुल्हे ते वेठो आहे, ॿियो फ़रिश्तो हुनजी बुराई लिखे थो जेको खाॿे ते, इनखे किरामन कातिबीन चयो थो वञे। कुझु फ़रिश्ता इंसान खे आफ़तुनि बलाउनि खां बचाइण ते मुक़ररु आहिनि, मसलन ॿार, पोड़ा, कमज़ोर, इन्हनि माण्हुनि खे जेको सो यानी तकलीफ़ुनि खां मुसीबतुनि खां बचाइण ते मुक़ररु आहिनि। जिन माण्हुनि जे बारे में अल्लाह ताला जो हुकुम थिए थो उन्हनि जी हू हिफ़ाज़त कनि था। कुझु फ़रिश्ता इंसान जे मरी वञण खां पोइ हुनजे क़बर में सवाल करण ते मुक़ररु आहिनि ऐं हर इंसान जे क़बर में 2 फ़रिश्ता अचनि था, हुनखे मुनकर नकीर चयो वञे थो। कुझु फ़रिश्ता इन ॻाल्हि ते मुक़ररु आहिनि त दुनिया में फिरंदा रहनि, जिते अल्लाह ताला जो ज़िक्र थिए, जिते वाज़ थिए, मसलन जिते बयान वग़ैरह थिए या क़ुरान मजीद पढ़ियो वञे, दुरूद शरीफ़ पढ़ियो वञे, दीन जो इल्मु तालीम ताल्लुम हुजे, अहिड़े क़िस्म जूं महफ़िलूं जेके आहिनि उन्हनि में अची हाज़िर थियनि था ऐं जेतिरा माण्हू उन महफ़िल में वेठा आहिनि उन्हनि जे लाइ अल्लाह पाक वटि गवाही ॾियनि था। अहिड़े तरीक़े सां दुनिया में के फ़रिश्ता यानी फ़रिश्तनि जी सुबुह शाम जी तब्दीली बि थिए थी। मसलन सुबुह जे वक़्त ते सुबुह जी नमाज़ में जेको सो उहे फ़रिश्ता जेके राति जे कमनि ते मसरूफ़ हुआ उहे सुबुह जी नमाज़ खां पोइ वापसि वञनि था लिया ऐं ॾींहं जे कमनि में जेके आहिनि
उहे वारा अची था वञनि। वरी जेको आहे सो शाम जे वक़्त ते जेको आहे सो ॾींहं वारा वापसि था वञनि लिया ऐं राति वारा वरी अची था वञनि। त अहिड़े तरीक़े सां जेको आहे सो असर जी नमाज़ में ऐं सुबुह फजर जी नमाज़ में जेको आहे सो फ़रिश्तनि जी जेका आहे उहा तब्दीली थींदी रहे थी। के फ़रिश्ता वञनि था, के अचनि था। कुझु फ़रिश्ता जन्नत जे इंतिज़ाम ऐं उनजे कारोबार ते मुक़ररु आहिनि, कुझु फ़रिश्ता दोज़ख जे इंतिज़ाम ते मुक़ररु आहिनि, कुझु फ़रिश्ता इबादत उन्हनि खे अलाह ताला इबादत में लॻाए छॾियो आहे, तस्बीह पिया पढ़नि, तक़दीस पिया पढ़नि कनि। अहिड़े तरीक़े सां कुझु फ़रिश्ता अहिड़ा आहिनि जेके अर्श खे खणी वेठा आहिनि ऐं कुझु अहिड़ा फ़रिश्ता आहिनि जेके जेको सो मुख़्तलिफ़ शयूं उन्हनि ते आहिनि मुक़ररु। अच्छा, फ़रिश्ता जेके आहिनि कंहिं बि माण्हूअ खे नफ़ो या नुक़सानु नथा पहुचाए सघनि। अल्लाह पाक जे इरादे जा मुहताज आहिनि। नफ़ो या नुक़सानु पहुचाइण वारी ज़ात अल्लाह पाक जी ज़ात आहे। फ़रिश्तो बि कंहिंखे अल्लाह जे इरादे खां सवाइ नफ़ो नुक़सानु नथो पहुचाए सघे। ऐं फ़रिश्ता मुख़्तलिफ़ शक्लुनि में मुतशकिल थी अचनि था, पर कॾहिं बि अल्लाह ताला कंहिं फ़रिश्ते खे जेको आहे सो औरत जी शकल ॾेई करे कोन मोकिलियो आहे। हमेशह अल्लाह रब्बुल आलमीन फ़रिश्ते खे का सूरत ॿी ॾेई मोकिलियो आहे, त इंसान जी, मर्द जी। एतिरे क़दुरु जो हज़रत मरियम जेॾी महिल उन्हनि खे जेको आहे अल्लाह ताला इरादो फ़रमायो त हिननि खे आऊं बग़ैर जेको आहे सो मुड़ुस जे आऊं हिननि खे औलाद ॾियां ऐं पंहिंजे इरादे सां, ऐं जिब्रील इस्लाम खे अल्लाह ताला मोकिलियो त हीअ वञी हुननि जे गिरेबान में जेको आहे सो फूक ॾियनि त हुननि जे पेट में जेको आहे सो हू थी पए। त इन जे लाइ बि अल्लाह रब्बुल, हालांकि उहा औरत हुई, हज़रत मरियम औरत हुई, उन्हनि जे लाइ अल्लाह ताला फ़रिश्ते खे मोकिलियो, पर तॾहिं बि अल्लाह रब्बुल आलमीन उनखे इंसान जी शकल ॾेई यानी मर्द जी शकल ॾेई मोकिलियो, औरत जी शकल ॾेई कॾहिं बि अल्लाह ताला फ़रिश्ते खे कोन मोकिलियो। जेके काफ़र हुआ मक्कतुल मुकरमा जा, उन्हनि जो इहो अक़ीदो हो त फ़रिश्ता जेके नऊज़ बिल्लाह उहे अल्लाह ताला जूं न्याणियूं आहिनि। त अल्लाह पाक क़ुरान पाक में जॻह जॻह ते इन जो इनकार फ़रमायो त इहो बिल्कुलु बातिल ऐं ग़लति अक़ीदो आहे। फ़रिश्तनि जे बारे में कुझु यानी ॻाल्हियूं हुयूं। अल्लाह रब्बुल आलमीन पाण सभिनी खे जेको आहे सो सही अक़ीदा नसीब फ़रमाए ऐं सही अमल जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। या अरहमर राहिमीन, या अरहमर राहिमीन, या अरहमर राहिमीन, या ज़ल जलाली वल इकराम, या ज़ल जलाली वल इकराम, या ज़ल जलाली वल इकराम। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। रब्बना ज़लमना अनफुसना व इल्लम तग़फिर लना व तरहमना लनकूनन्न मिनल ख़ासिरीन। रब्बना आतिना फ़िद दुनिया हसनह व फ़िल आखिरति हसनह व क़िना अज़ाबन नार। रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम व तुब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम। व सल्लल्लाहु तआला अला हबीबिही मुहम्मदिन व अला आलिही व अस्हाबिही व बारिक व सल्लम। आमीन आमीन। सुब्हानल्लाह।